बबरलो में बिलाल मस्जिद भरिसां ॼातल हथियारबंदनि घर ते काह करे लखें रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। फाइक ऐं आसिफ शेख जे घर ते हथियारबंदनि चढ़ाई करे भातियुनि खे हथियारनि जी ज़ोर ते यरगमाल बणायो वियो आहे। अव्हां खे ख़बर ॾियूं पिया, घर धणी जे चमलाहे ते हथियारबंदनि घर मां 6 लख रोक, 7 तोला सोन, 4 डिवाइस, 8 मोबाइल फ़ोन फुरे फरार थी विया आहिनि। अव्हां खे ख़बर ॾियूं पिया, बबरलो में बिलाल मस्जिद भरिसां ॼातल हथियारबंदनि घर ते काह करे लखें रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। फाइक ऐं आसिफ शेख जे घर ते हथियारबंदनि चढ़ाई करे भातियुनि खे हथियारनि जी ज़ोर ते यरगमाल बणायो वियो आहे। घर धणी जे चमलाहे ते हथियारबंदनि घर मां 6 लख रोक, 7 तोला सोन, 4 डिवाइस, 8 मोबाइल फ़ोन फुरे फरार थी विया आहिनि। तफ़सील कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कामरान मज़दोई खान। जी कामरान, आगाह कजो। जी बिल्कुल, 10 खां वधीक हथियारबंदनि चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घर ते काह करण बाद रोक रक़म, मोबाइल फोन, मोटरसाइकिल, जेवरनि समेत जेको अॻियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया आहिनि। ॿुधाईंदो वञा त बिलाल मस्जिद भरिसां बिस्क जे एजेंट ऐं मोबाइल कम्युनिकेशन जे दुकानदार फाइक ऐं आसिफ शेख जे घर ते काह बाद जवाबदार 6 लख रुपया कैश, 7 तोला सोन, 4 डिवाइसिस, 8 मोबाइल फोन ऐं लाइसेंस शुदा पिस्टल समेत मोटरसाइकिल हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि खे तशदुद कंदे फुरलुट कंदे फरार थी विया आहिनि। फुरलुट बाद जेको आहे जवाबदार फरार थी विया आहिनि। इतला बाद ॻोठाणा जेके आहिनि वॾी अंग में जेको आहे फुर वारे हंधि पहुची विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जेको आहे DIG खखर खां मुतालबो कयो आहे त फुर थियल सामान ऐं तक़दुस जो चौदीवारी जो जेको आहे पामाल कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे फुर थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। जी महिरबानी अव्हां जी कामरान, आगाह करण लाइ।